खुशबू खुशबू हर पल लागे, खुशबू खुशबू हर पल लागे, लहराया तो आकर। मुर्शिद, वो जो कहता था कुछ नहीं होता, आए मुर्शिद अब वो रोता है, चुप नहीं होता। हथियार ॾेखारण 16 आहिनि, उन्हनि खे हलाइण लाइ जिगर थो खपे। तूं छा ड्रिजारींदे असांखे ड्रिजणा कांव? चवे निज़ाम चांडियो सऊदी अरब जिद्दा वारो, घर में खड़कंदा थी थांव त बि ॾकंदो थी हाव। तूं छा शींहं जो मुक़ाबिलो कंदे? बुज़दिल भॼी सिर बचाए, किथे सरड़जी न वञे, किथे सरड़जी न वञे। भले दुख दे मुझे अखियुनि ते पिरी, कॾहिं उफ़ न ईंदो लबनि ते पिरी है। भले दुख दे मुझे अखियुनि। अपना समझ बैठी थी, फिर गलती करती ना। एक बार जो चीज माया की हो जाती वो फिर किसी और की नहीं होती। ऑफ कोर्स। गयो अचण जो सुहना सालो, मुझे अंगण ते पेरड़ो पायो, मुझी दिल आ तो खेचायो, कयो लालण लायो सजायो। तू मेरे खातिर के कर सके है? कुछ भी। चाय पीनी छोड़ दे। कौन है तू? आपको पता है कि सबसे ज्यादा एटीट्यूड किस इंसान में होता है? उस इंसान में जिसको किसी एक वक्त में सबने अकेला छोड़ दिया हो, और फिर उसकी जिंदगी में एक ऐसा वक्त आता है कि कोई उसकी जिंदगी में रहे या ना रहे, उसको घंटा फर्क नहीं पड़ता। तो अचण जी न कई मुंद आई वई, आस मोटी वई, हीर कान घुली, मन पंहिंजो सड़ियो, दियो पंहिंजो तोरियो, असां तोखे सजो। ॾिस तुंहिंजी मुंहिंजी यारी दुनिया जले थी सारी, तुंहिंजा ऐं मुंहिंजा दुश्मन आहिनि मिठा चौधारी, तोखे ऐं मूंखे दिल बरसां। पिरी तू पुछी हा, ये बाहर हलो न वनी हा, मुझे गोठ वेझो जे आयो है, मुझे यार लड़ी तू अची हा। खिलण जी त आदत अमाई विधिया, रोई पाण मूंखे, रोई पाण मूंखे, रोआरे न छॾिजो असांखे। लोग हमसे जलते हैं,